वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन शुरुआत में खबर बाबत तव्हांखे अपडेट कंदासीं। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमत पारां पेश कयल चूंड सुधारण वारे बिल ते वोटनि जी ॻणप हिन वक़्तु जारी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि हलंदड़ इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते हुकूमत ऐं अपोजिशन मेंबरनि विच में बहस बाद वोटिंग जो अमल शुरू थियो। पार्लियामेंटी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर एवान जे पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटिंग मुकमल थियण बाद ॻणप जो अमल शुरू थियो, जेको हिन वक़्त ताईं जारी आहे। ॿिए पासे गॾियल अपोजिशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल खे रद्द करे कंदे अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो आहे। ही अहम ख़बर आहे जंहिं बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। नाज़रीन, पार्लियामेंट जी गॾियल इजलास में हुकूमत पारां पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटनि जी ॻणप हिन वक़्तु जारी आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि हलंदड़ इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते हुकूमत ऐं अपोजिशन मेंबरनि विच में बहस बाद वोटिंग जो अमल शुरू थियो। पार्लियामेंटी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर एवान जे पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटिंग मुकमल थियण बाद ॻणप जो अमल शुरू थियो, जेको हिन वक़्त ताईं जारी आहे। ॿिए पासे गॾियल अपोजिशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल खे रद्द करे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमत पारां पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटनि जी ॻणप हिन वक़्तु जारी आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर जी सदारत हेठि हलंदड़ इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते हुकूमत ऐं अपोजिशन मेंबरनि विच में बहस बाद वोटिंग जो अमल शुरू थियो। पार्लियामेंटी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर एवान जे पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटिंग मुकमल थियण बाद ॻणप जो अमल शुरू थियो, जेको हिन वक़्त ताईं जारी आहे। ॿिए पासे अपोजिशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल खे रद्द करे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमत पारां पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटनि जी ॻणप जारी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते हुकूमत ऐं अपोजिशन मेंबरनि विच में बहस बाद वोटिंग जो अमल शुरू थियो। पार्लियामेंटी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर एवान पारां पेश कयल चूंड सुधारनि वारे बिल ते वोटिंग मुकमल थियण बाद ॻणप जो अमल शुरू थियो, जेको हिन वक़्त ताईं जारी आहे। ॿिए पासे अपोजिशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल खे रद्द करे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, क़ौमी असेंबली में मुखालिद जे अॻवान शहबाज शरीफ चयो आहे त सिलेक्टेड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए मुल्क ते ॿीहर हुकुमरानी करणु चाहे थो, पर गॾियल अपोजिशन ईअं थियण न ॾींदी। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में ख़्यालनि जो इज़हार कंदे शहबाज शरीफ चयो त गुज़िरियल भेरे बि राति जो 10 वॻे ओचितो घुरायल गॾियल इजलास मुलतवी कयो वियो। अपोजिशन लीडर चयो त मुखालिद जे मेंबरनि खे हुकूमती दबाव में न अचण ते भरपूर दाद ॾिए थो। हुकूमत ऐं उन जा इतिहादी बिलनि खे बुलडोज़ कराइण चाहिनि था। शहबाज शरीफ चयो आहे त इलेक्शन खां पहिरीं ही ऐवान तोड़े 22 करोड़ अवाम धांधली जो गोड़ करे रहियो आहे। सिलेक्टेड सरकार हाणे कहिड़ो मुंहुं खणी वोट वठण लाइ अवाम वटि वेंदी। मुखालिद जे अॻवान चयो 2018 वारी इलेक्शन में आरटीएस ख़राब थी वियो, जंहिं जे नतीजे में थियल धांधली सबब तबाही सरकार वजूद में आई। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो मतलब इविल एंड विशियस मशीन आहे। और पार्लियामान की ट्रेडिशंस की धज्जियां उड़ाकर इन बिल्स को बुलडोज कराना, जनाब स्पीकर, इसका सबसे बड़ा बोझ आपके कांधों पर है और फिर इस मुअज़्ज़िज़ ऐवान के कांधों पर है। मैं आपको चंद दिन पहले पीछे लेके जाना चाहता हूं, जब रात के अंधेरे में 10 बजे रात को ऐलान हुआ कि अगले दिन सुबह 10 बजे पार्लियामान का इजलास होगा, और फिर जब इमरान खान नियाज़ी साहब के खाने में दर्जनों पीटीआई के मेंबर्स गैर हाजिर थे, इत्तेहादी इनकारी थे, तो यकायक इजलास को मुअख्खर कर दिया गया। और ईवीएम क्या चीज है जनाब स्पीकर? इविल एंड विशियस मशीन। आरटीएस रोड ट्रांसपोर्ट सिस्टम
वो तो खराब हो गया था 2018 में, जिसके नतीजे में ये धांधली ज़दा हुकूमत मार्ज़ वजूद में आई। अब ये रोड ट्रांसपोर्ट सिस्टम को छोड़कर अब ये इविल विशेष मशीन पर तकिया किए बैठे हैं। मैं आपको ये गुजारिश करना चाहता हूं कि जिस तरह पीटीआई की हुकूमत ने, इमरान नियाज़ी साहब ने अवाम का गला काटा और इन्फ्लेशन, आम अशिया की कीमतें आसमान से बातें कर रही हैं, उसी तरीके से आज ये इस ऐवान के अंदर मामलात को हल करना चाहती हैं। मैं आपको बड़े अदब से ये कहना चाहता हूं कि ये पूरी मुत्तहिदा अपोजिशन सीसा पिलाई हुई दीवार बन जाएगी। हम ये काम नहीं होने देंगे बिल्कुल। कहता वो पार्लियामान है जिसने 1973 का आइन मुतफक्का तौर पर मुशावरत के साथ कौम को तोहफे के तौर पर अदा किया था। और ये 1973 का आइन ये कौमी अजहान, मुशावरत, फ्लेक्सिबिलिटी का एक शानदार नमूना है, मिसाल है। और इसी 73 के आइन ने आज भी पाकिस्तान को अल्लाह ताला के फजल करम से मुत्तहिद रखा है। जनाब स्पीकर, मशरकी पाकिस्तान की मेजॉरिटी को जाती मफादात की खातिर पैरिटी का फार्मूला लाकर पाकिस्तान की बुनियादों को हिला दिया गया और फिर सिर्फ 24 साल बाद कायदे आज़म का पाकिस्तान 2 लख्त हो गया कि 18वीं तरमीम हो, 19वीं तरमीम हो, नेशनल एक्शन प्लान हो, ये तमाम अजीम मराहिल दानिश, हिकमत, सब्र और तहम्मुल और वसीतर कौमी वजूहात के नतीजे। नाज़रीन, मुखालिफ दुर्जे अॻवान शहबाज शरीफ कौमी असैम्बली में ख़िताब कयो। अवां खे ॿुधायूं त मुखालिफ दुर्जे अॻवान जो चवणु आहे त सिलेक्टेड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए मुल्क ते ॿीहर हुकुमरानी करणु चाहे थो, पर गरियल अपोज़िशन ईअं थियणु न ॾींदी। पार्लियामेंट जी गॾियल इजलास में ख़यालनि जो इज़हार कंदे शहबाज शरीफ चयो आहे त गुज़िरियल भेरे बि राति जो 10 वॻे ओचितो घुरायल गरियल इजलास मुलतवी कयो वियो।